जदीद दौर में इंसान जेतिरी तेज़ीअ सां तरक़ी कंदो पियो वञे ओतिरी ई तेज़ीअ सां माण्हुनि लाइ सहूलियतूं पैदा थींदियूं पियूं वञनि पर आलमी सतह ते बदिलजंदड़ मौसमूं धरतीअ जे ॻोल्हे ते रहंदड़ माण्हुनि लाइ वॾो ख़तरो बणिजी रहियूं आहिनि जिन सां मुंहुं ॾियणु अॼु जे दौर में हिकु वॾो चैलेंज बणिजी वियो आहे। मौसमी तब्दीलियुनि जे करे हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ मुल्कनि मुख़्तलिफ़ आफ़तुनि ऐं वबाउनि जा हाञा ॾिठा आहिनि जंहिं जा नतीजा खेनि केतिरनि ई सालनि ताईं भोॻिणा पवंदा। पर ख़बरदार इन्हनि आफ़तुनि ऐं वबाउनि जो छेव इते नथो थिए। माण्हू ईंदड़ वक़्त में बि अञा ख़तरनाक वबाउनि सां मुंहुं ॾेई सघनि था। हिकु तहक़ीक़ में दावा कई वई आहे त आलमी गर्मी पद वधण जे करे ॻरंदड़ ग्लेशियर्स ईंदड़ आलमी वबा जो सबबु बणिजंदा। कैनेडा यूनिवर्सिटी ऑफ ओटावा जे साइंसदाननि उत्तर कुतुब जे ढंढ हेज़न मां वरितल नमूननि जो मुआइनो कंदे इहो ॾिठो आहे त मौसमियाती तब्दीलियूं कहिड़े नमूने हिकु वायरस खे ॿिए जानदार ताईं मुंतक़िल करण जो सबबु बणिजनि थियूं। माहिरनि जो चवणु आहे त ग्लेशियर पिघलण सां गॾु वायरस मुंतक़िल थियण वारे इम्काननि में वाधि थिए थी छो त 100 सालनि खां ग्लेशियर्स में ॼमियल मूज़ी वायरस गर्मी पद वधण जे करे बर्फ़ ॻरण जे नतीजे में ॿीहर फ़ाल थी वेंदा। माहिरनि ख़बरदार कयो आहे त वधंदड़ गर्मी पद जे करे ईंदड़ वक़्त में वायरल स्पिल ओवर जे ख़तरनि में वाधि थी सघे थी। ॾिसणो इहो आहे त आलमी ताक़तूं मौसमी तब्दीलियुनि सां मुंहुं ॾियण लाइ कहिड़ा उपाउ वठनि थियूं ऐं अॻुवाट में ई आफ़तुनि सां मुंहुं ॾींदड़ मुल्क अहिड़े ख़तरनि खां बचण लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़नि था।